अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो? उमेद ठीक हूंदो। अॼु अव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त आज़म मैंगलोर अपन जे बारे में इहा ख़बर हली रही आहे त ज़ार ज़िंदगी ड्रामे खे छॾे रहियो आहे ऐं हिन ड्रामे खे एंड करे चुको आहे अध में। छा इहा ख़बर सची आहे या कूड़ी आहे, या तव्हांखे हिन वीडियो मां तव्हांखे फुल ऐं सभु कुझु टोटल ॿुधाईंदमि। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी गुज़ारिश आहे त असांजो वीडियो पसंदि अचे त असांजे वीडियो खे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा व्हाट्सएप ते। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। तव्हां व्यूअर्स जो मां शुक्रगुज़ार आहियां जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो अथव ऐं लाइक कयो अथव ऐं असांजा वीडियो तव्हां ॾिसंदा आहियो। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। सो दोस्तो, असां वीडियो शुरू पिया कयूं। तव्हांखे ॿुधायूं त ज़ार ज़िंदगी ड्रामे में जेको रबन नाले सां करेक्टर करे रहियो आहे, छा आज़म मैंगल हिन ड्रामे खे छॾे चुको आहे? छो त आज़म मैंगल जे करे ई हीउ ड्रामो केॾो पॉपुलर थी रहियो आहे ऐं हिन ड्रामे खे सिंध वासियुनि केॾो ॾिठो आहे ऐं हिन ड्रामे खे तमामु अलाए किथे किथे हिन ड्रामे खे ॾिठो वञे थो। तमामु हिन ड्रामे खे वॾी मोट मिली आहे ऐं आज़म मैंगल हिन ड्रामे में तमामु बहितरीन करेक्टर पंहिंजो निभाए रहियो आहे ऐं तमामु कोशिश सां। ऐं तव्हांखे ॿुधायां त छा आज़म मैंगल हीउ ड्रामो छॾे चुको आहे। तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हीउ आज़म मैंगल जे करे ई हीउ ड्रामो मशहूरु आहे। आज़म मैंगल हिन ड्रामे खे न छॾे चुको आहे ऐं आज़म मैंगल आख़िर एंड रिश्तनि ताईं हूंदो। इहा कूड़ी ख़बर आहे त आज़म मैंगल हिन ड्रामे खे छॾे चुको आहे। आज़म मैंगल जे करे हीउ ड्रामो तमामु वॾो सिंध में ॾिठो वञे थो ऐं आज़म मैंगल जो ई करेक्टर तमामु बहितरीन आहे। ऐं ज़ार ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा त असांजी दिलि बि चवंदी त तव्हांखे वीडियो ॾेखारियूं ऐं अहिड़ा ई ज़ार ज़िंदगी ड्रामे जी या कुझु बि ख़बर हुजे तव्हांजे अॻियां रखूं। मूंखे जेका बि ख़बर पई तव्हांजे अॻियां रखी। सो दोस्तो, हिकु लाइक बि करे छॾींदा असांजे वीडियो खे। तव्हांजे लाइ हेॾी महिनत पिया कयूं।